माई खटी तो चयो मां वञा पई पर वापस छो मोटी आई आहीं? वापसि इन करे आयासीं किरड़ रस्ते में मिली वियो। चईं 3 लख ॾियां तो हिकिड़ो ॾींहुं सब्र कर पोइ वापसि वञजांइ। छा 3 लख? छा तूं इहो सच पई चवीं? हेॾे ॻाल्हि त ॿुध, बाक़ी अम्मा तोसां कूड़ थी हाणे, ॿुधी नथो मरी। सच आया कूड़? यकीन कीअं कयां? किरड़ पाण पिजण में आहे। इहो 3 लख तव्हांखे किथां आणे ॾींदो? खणी त अलाए किथां ईंदो इहा असांखे ख़बर नाहे, बाक़ी 3 लखनि जी पक ॾिनी अथई। जेकॾहिं तव्हांखे 3 लख मिलनि था त उन में अधु मुंहिंजो हूंदो। तूं जो असांखां लेणी थो छा जो अधु तोखे ॾियूं? हिते मूंखे तव्हां वटि आया हो, ॿार खे ईअं रोले रिण में हलिया वेंदो? तूं बिंड पिया ॿार नाही जो हिते रुली वेंदे ने भागा। ॿार न आहियां त ॿियो छा आहियां? कहिड़ो वरी मुंहिंजो अछो मथो थी वियो आहे? छोरा असां में 1 रुपए जो बि आसरो न रखजांइ। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां बि ॾिसां त इहो किरड़ तव्हांखे 3 लख कीअं थो ॾे। तोखे जेको ज़ोर लाइणो आहे न वञी ज़ोर लाए। बिलोर वॾो बदनाम आहे। हाणे मां बि ॾिसां त इहो किरड़ घर में सुख सां कीअं थो वेहे। पेर नंढा ज़मीन तपाए छॾींदोसांस। अम्मा तो बिलोर खे किरड़ पोयां बचे छॾियो, अजायो पादर खाई मोटंदो। किरड़ असां सां धोखो कयो आहे, ॾींदो उहो ई रुपयो कोन, भली हे बुछड़ो करे अचेसि।